दरिया जूं गजगोड़ूं में बि माण्हू वेठा आहिनि। अॼु बि तव्हां हली जेकॾहिं कच्चे जा इलाइक़ा ॾिसंदो पेहा ठाहे बि वेठा आहिनि, गजगोड़ बि ॾिसनि पिया, पर उन्हनि जी दिलि दहकियल न आहे, हू ढिनल न आहिनि। अहिड़े मौजुनि में बि, अहिड़े सीरनि में, अहिड़नि दरिया जे ठकावनि में बि असांजा भली मलाह हुजनि, मुहाणा हुजनि, कच्चे जा रहवासी हुजनि, उहे ख़ौफ़ज़दा न आहिनि। पर ही इंतिज़ामिया हुकूमत जेका माण्हुनि खे दरपदर कयो आहे, उन ख़ौफ़ज़दा कयो आहे, उन्हनि जेको आहे माण्हुनि खे डिॼारियो आहे, छो त उन्हनि जी का बि मदद नथी थिए। कैंपुनि में पिया आहिनि, खाधो किथे नथो मिले, किथे दवा कोन्हे, किथे दरमल कोन्हे, किथे सहूलियत कोन्हे, पट ते पिया आहिनि। पर हुकुमरान सिर्फ़ सहायता त कनि पिया। जेको आहे हाणे कल्ह जेको आहे बहस पिया हलनि त 70 लख सिर्फ़ सखर जी कैंप खे मिले पियो, पर उते त माण्हुनि ते लठियूं वसनि पियूं। अहिड़ी तरह सां लखे माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजनि वास्तनि वड़नि सां वञी मुख़्तलिफ़ जैन ते जॻहनि ते वञी पनाह वरिती अथऊं, उन्हनि खे त कुझु बि इमदाद नथो मिले। अहिड़ा साहिब हैसियत माण्हू तमामु घणा आहिनि सिंध जा। जेको आहे लखे माण्हू जेके कैंपनि में पिया आहिनि, उहे बीमारियुनि में वरितल आहिनि। हुकूमत खां अलावा सिंध जे सभिनी मोहबे वतन माण्हुनि खे, सिंध जे सभिनी घण घुरनि खे, सिंध जे सभिनी हुकुमराननि खां वठी हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे जेके साहिब हैसियत आहिनि, उहे विक वधाए पंहिंजनि खे गले सां लॻाइनि ऐं हुननि खे इहो अहसासु न ॾियणु ॾियनि त बाबा तव्हां जेको आहे पंहिंजा घर घाट छॾे अॼु मुसाफ़िर बणिया हो, पर सिंध तव्हांजी आहे। उन करे मोहबत सां, प्यार सां पंहिंजनि खे गले लॻाइण जी सख़्त ज़रूरत आहे। शयूं आहिनि उहे दरिया खां वठी, ज़मीनुनि खां वठी, शहर खां वठी, रोज़गार खां वठी, इज़त एतिरामनि वारी रायतुनि ताईं ऐं हितां जा पैदावारी वसीलनि ताईं इन सिंध घर में असांजे घर जा